सिंध जे तारीख़ी जायुनि माॻनि ऐं मकाननि बाबति ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में अॼु पाण सिंध जे अहम खिते पारकर बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध जो ही खितो ज़िले थर पारकर जे तालके नंगर पारकर ते मुश्तमिल आहे, जेको सिंध जे ॾखिण उभरंदी कुंड ते आहे। हिक रवायत मूजिब पारकर जे भर वारे कच्छ जो ऋण अॻे सामूंडी खारी हुयो, जेका अचण वञण लाइ माण्हुनि खे पार करे वञणी पवंदी हुई। तंहिं करे इन खे चवंदा हुआ पार उकुर। उन बाबति हिकु ॿी रंध कथा मशहूरु आहे, जंहिं मूजिब इहो नालो पारसर नाले रशीअ तां पियल आहे। पारसर रशी कारूझर जबल में साड़दरी जे वेझो हिकु हंधि पिसंद करे उते पंहिंजी अखंड तपस्या कई हुई, जंहिं दौरान हू 1000 सालनि ताईं पेर जे हर हिकु आङुर ते बीठो हुयो। पारकर वारे भाङे में वॾो ऋण बि आहे, जंहिं बाबति हिकु राय इहा बि आहे त अॻे हिते समुंड हूंदो हो, जेको कंहिं वॾे ज़िलज़िले सबबि पोइते हटी वियो ऐं वारियासो ऋण वजूद में आयो। पारकर खे थर जे तबई भाङनि जे लिहाज़ सां कंठोब चवंदा आहिनि, जंहिंजी माना आहे कस या ॻिची। कस जो लफ़्ज़ बि कस मां निकितल आहे, इंसानी जिस्म जी कच्छ बगल जे माना में इस्तेमालु थींदो आहे। हिते जी ज़मीन, पारकर जी ज़मीन सही ऐं ककराली आहे ऐं थर वांगुरु वारीअ जूं भिटूं न आहिनि ऐं राओ ऐं अछी मिटी घणी आहे। 16 मेलनि में पखड़ियल कारूझर जबल बि पारकर में आहे, जंहिं लाइ आम चवणी आहे त कारूझर में रोज़ानो 1.25 सेर सोन पैदा थिए थो। हिन जबल में क़िस्मे क़िस्मे ॿूटियूं पैदा थियनि थियूं, जे हिते जे माण्हुनि लाइ दवा तौरु कमु अचनि थियूं। मिसलनि खोखरो, गुणवेल, सतावड़ी, झंगली बसर, उठकंठी, गोगड़ूं वग़ैरह। ऊन्हारे जे मौसम में जॾहिं तपश जाम थींदी आहे त गिदरफ मौजूदु हुअण करे जबल मां वॾा ठकाव ॿुधण में ईंदा आहिनि ऐं हिकु साल अॻु हितां जे काफ़ी टकरियुनि में बाहि बि लॻी हुई। हिते जी हर टकरी, हर माग, हर मकान जी पंहिंजी अलॻि तारीख़ी हैसियत आहे। हिंदुनि जे मज़हबी किताब महाभारत में बि हिन टकरीअ जो ज़िक्र कयल आहे त जॾहिं कौरवनि पांडुनि खे 13 सालनि लाइ देस निकाली ॾिनी हुई त पांडुनि कुझु अरसे लाइ कारूझर में रहियो हो, जिते भीमकोडा, भीम तलाव, अर्जन बाण वग़ैरह मशहूरु आहे। नयूं बि कारूझर में वहनि थियूं, जेकी पारकर जे केतिरनि इलाइक़नि खे सरसब्ज़ कंदियूं, कच्छ जे रण में छोड़ कनि थियूं। कारूझर जबल में सियार, गिदड़, जरख, मोर, सारस, सहा, हरण ऐं ॿिया जानवर ऐं पखी रहंदा आहिनि। इन खां सवाइ हिन खिते में नंढियूं नंढियूं जाबलू टकरियूं बि आहिनि, जीअं डूंगरी, ॾेसणी, राणपर, चोड़ोई जी टकरी, खारसर जी टकरी वग़ैरह। पुराणा आस्थान जहिड़ोक साड़दरो, अलख वाव, लिकल खूह, चश्मो, भीमकोडा, गौमुखी, पनराज गुड, चंदण गुड, ॿायनि जो ॿेसणो, झरणो ऐं भोरो वग़ैरह कारूझर जबल में आहिनि। 1899 धारे नंगर पारकर में अंग्रेज़नि जी हुकूमत जे ख़िलाफ़ बग़ावत पखड़ी। मक़ामी तरह उते राजपूत राणनि जो राज हुयो। अंग्रेज़नि जे पुलिस अहलकारनि जो दस्तो मक़ामी बग़ावत खे रोकण में कामयाब थी वियो। राणे खे 14 सालनि जे कारे पाणी जी सज़ा ऐं संदसि वज़ीर खे 10 सालनि जी सज़ा ॾिनी वई। अंग्रेज़नि सां जिन माण्हुनि मदद कई तिन खे ज़मीनूं मिलियूं। इन ई इहे छापा मार वेड़ में राणनि जे लश्कर में सदन राज जा कूली हुआ, जिन में रूपले पंहिंजी जान ॾेई पाण मल्हायो ऐं संदसि नालो अॼु बि पारकर जे कारूझर में मोर जे ठहूके वांगुरु पियो गूंजे। पारकर में उमूमन पारकरी ॿोली ॻाल्हाई वञे थी। हिते सभ खां वधीक कूली रहनि था, जेकी ॿनी ॿारो ऐं हारपो कनि था। महिरबानी।